नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ज़िले मटियारी जे यूसी सेखाट गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी अमीर बख्श संजराणी में स्कूल में बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे मासूम शागिर्दनि शागिर्दाणी सरापा एहतजाज बणियल अहिड़ी गर्मी में तालीम हासिल करे रहिया। न पीअण जो साफ़ पाणी, न वरी स्कूल में पखो लॻल, दीवारूं बि ज़बूहाल जो शिकार थियल। इन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर बका मोहम्मद मला, मोहम्मद ज़करिया संजराणी, मोहम्मद दाऊद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो स्कूल में फर्नीचर न, आख़िरकार असांजी स्कूल सालियाना बजट केॾांहुं वञे थो। हिननि आला इदारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। असांजो बिल्डिंग किरियल आहे, किरे जो मंगिया ॿार बि वेही नथा सघनि, पढ़ी नथा सघनि, गर्मी बि आहे, सहूलियत कोन्हे, पाणी बि सहूलियत कोन्हे, लिंजर बि कोन्हे, असांखे मुहैया करे। बिल्डिंग सॼो ख़राबु थी चुको आहे। हिन लाइ साईंजन खे अर्ज़ु पिया कयूं त इहो बिल्डिंग असां लाइ रिपील करे ॾियो। ॿियो ॿारनि जो माना फर्नीचर कोन्हे, उहो ॿारनि लाइ फर्नीचर, ॿियो पाणी जो सहूलियत बि कोन्हे। पाणी लाइ नंढा ॿार जेके आहिनि ऐं सोलर पखो जेको आहे उहो बि ॿारनि लाइ कोन्हे। इन लाइ असां साईंजन खे अर्ज़ु था कयूं, ज़िले ऑफिसरनि खे, जो असांखे इहे महिरबानी पुॼनि त असांखे इहे ॾियारे ॾियो। ॻोठ आहे हाजी अमीर बख्श संजराणी जो, जीअं सेखाट यूसी जो आहे ऐं ज़िलो मटियारी आहे। असांखे इहो आहे त बिल्डिंग असांखे रिपील करे ॾियनि। ॿियो फर्नीचर असां लाइ कोन्हे, ॿारनि लाइ पाणी बि कोन्हे ऐं सोलर पखा बि कोन्हे। स्कूल रोज़ था तव्हां अचो था न स्कूल में रोज़, लाइट बि खपे। पाणीअ जी बि हिते इलाही तकलीफ़ आहे। ॿियो इहे मतिलबु मेन शइ जेका उहा आहे, उहा असांखे माना अंदरि लाइट जो इलाही माना आहे प्रॉब्लम, ऐं बिल्डिंग बि जॾहिं आहे सफ़ा माना नाकारा थियल आहे। असांजी बाला ऑफिसरनि खे गुज़ारिश अपील आहे, असां इंतज़ार कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।